हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम खे अल्लाह साईं 39 हिस्सा हुस्न जा अता फरमाया। घणा ऐं रब करीम पैदा घणा हिस्सा कया हुस्न जा 40। बाक़ी घणा बचा? हिकिड़ो सॼी दुनिया में विरायल आहे। ये गुलन के सूरत आ मुझा प्यारा दोस्तो, इंसानियत ज़ात इंसानियत के सूरत आ, वणन के आ, जानवर के जेको जिते इहो सभु हिकिड़ो हिस्सो विरायल, हिकिड़ो हिस्सो विरायल। 39 हिस्सा हज़रत यूसुफ खे अल्लाह से अता फरमाया। हाणे तव्हां अंदाज़ो लॻायो त यूसुफ अलैहिस्सलाम केॾो सुहिणो हो। जॾहिं मिस्र जो बादशाह थियो, मिस्र जो हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम, त ॾुकार जो साल अची वियो। ॾुकार मुल्क में मींहं बंदि थी विया, माण्हू मरण ते अची विया, पोखूं ख़तमु थी वियूं, आबादियूं सड़ी वियूं, खूह सुकी विया, दरिया वाह सुकण लॻा। पोइ माण्हू आया हज़रत यूसुफ साईं, ॾाढी बुख लॻी आहे, अनाज खुटी वियो आहे, तूं मुल्क जो बादशाह वाली आहीं, असांजी तोखे पारत आहे, असांखे अन्न ॾे। हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम फरमायो तव्हां वियो ऐं तव्हांखे अन्न ॾियां। पाण छा कयूं? ताज़ो वज़ू कयूं, वज़ू करे अल्लाह जी बारगाह में नफ़ल पढ़ियूं, बरक़ात नफ़ल पढ़ी मुंहिंजा मौला तो मूंखे मिस्र जो बादशाह त बणायो आहे, पर हाणे ख़ल्क़ अची वेठी आहे, को चए थो अन्न ॾे, को अटो, को पाणी, जो सवाल लॻो पियो आहे, छा कयां? अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमायो, यूसुफ सोना तोखे असां 39 हिस्सा हुस्न जा ॾिना आहिनि, तूं पंहिंजे चेहरे ते कपिड़ो पाए घुमंदो आहीं, जेको तोखां अटो अन्न घुरे सॼो चेहरो खणी न ॾेखार, सिर्फ़ घूंघट ई हटा, पर हीअं कंदो वञ, जेको तुंहिंजी हिकिड़ी झलक ॾिसंदो न उनखे 3 महीना बुख उञ कान, न अटो यादि रहंदो न अन्न यादि रहंदो, जेको तोखे ॾिसंदो तुंहिंजे इश्क मोहबत में मस्तु थी वेंदो। हाणे हज़रत यूसुफ केॾो बि सुहिणो आहे, पर पैदा ख़ुदा जो कयो। हाणे जॾहिं ख़ुदा जी मख़लूक यूसुफ जे हुस्न जो इहो कमाल आहे, त बनाइण वारे रब जे हुस्न जो कमाल छा? हज़रत यूसुफ हसीन आहे, हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम हुस्न आहे, इहो बि नुक़्तो ॿुधो। ऐं मदीने वारे साईं वटि हुस्न न नूर आहे, अल्लाह पाक जो नूर आहे, इन जे करे मदीने जे साईं जो हुस्न हज़रत यूसुफ खां मथे थियो। ओ महबूब दुनिया जा हिक पासे मुंहिंजो अरबी ढोलण हिक पासे, हुननि सभिनि जो बोलण हिक पासे, मुझे अरबीअ जो बोलण हिक पासे। याकूब जे प्यारे यूसुफ जी ख़रीदार ज़ुलैखा हुई हिकिड़ी, याकूब जे प्यारे यूसुफ जी ख़रीदार ज़ुलैखा हुई हिकिड़ी, यूसुफ जो घुंड खोलण हिक पासे, मुझे मदनीअ जो मुर्कण हिक पासे। अवां पहिरीं ॿुधो न रवायत में त अल्लाह सी फरमायो त सॼो खणी पर्दो न हटा, थोरो घूंघट, थोरो पला, हीअं कर बस। आशिक़ महेश्वर रहमतुल्लाह अलैह बि फरमाए त यूसुफ जो घुंड खोलण हिक पासे, मुझे मदनीअ जो मुर्कण हिक पासे। साईं सर मुर्कण अम्मा आयशा सिद्दीक़ा थी फरमाए, रात जो ॾीए जे सोझरे में कपड़ा पई सुबियां त ओचितो ॾीओ बि विसामी वियो, सुई बि किरी पई। हाणे को ऊंधाई रात सुई नज़र न पई अचे, अचानक मदीने जा साईं इशा जी नमाज पढ़ी असांजे दौलत खाने में जलवा फरोश थिया।
हीअं जो मदीने जा साईं घर मुबारक में दाख़िल थिया ईअं लॻो ॼण सिज उभरी आयो आहे घर रोशन थी वियो मूं पंहिंजी सुई बाक़ाइदा उन सोजरे में लधी ॾिठी तॾहिं अम्मा फरमाईंदी ओ आसमान ख़ुदा तोखे बि सिज ॾिनो आहे मां अबू बकर जी न्याणी खे बि रब सिज ॾिनो आहे तुंहिंजो सिज उभरंदो आहे बाद फजर सुबुह जो उभरंदो आहे मुंहिंजे महबूब जे उभरण जो मौसम आहे कान का मुझे हबीब जे निकरण जो टाइम कान को कोने को जॾहिं जी चाहे निकरी पवंदा आहिनि ऐं आसमान तुंहिंजो सिज पहिरीं अमीरनि जूं बिल्डिंगूं रोशन कंदो आहे पोइ ग़रीबनि जे घरनि में रोशनी विझंदो आहे पर मुंहिंजो सिज पहिरीं रोशनी ग़रीबनि मिसकीननि ते विझंदो आहे